शम्स ॾिस, पाण ॿई दोस्त ज़रूरु आहिनि, पर कंहिं बि मामले लाइ मूंखे फोर्स न कंदो कर। मां तुंहिंजे दोस्त हुजण सां गॾोगॾु ज़िम्मेवार ऑफिसर बि आहियां। ॾिस शम्स, मां पंहिंजी पोज़ीशन खे ज़ाती मामलनि जे लाइ इनलीगल इस्तेमालु नथो करे सघां। पर हींअर तूं मूंसां पुलिस अमलदार थी ॻाल्हाए रहियो आहीं या ज़ाती दोस्त? इहो तूं छो पियो पुछे? ख़बर त पवे त मां तोसां पियो उन हिसाब सां ॻाल्हायां। जेकॾहिं हींअर मूंसां ज़िले जो SP साहब ॻाल्हाईंदो हूंदो, जंहिंखे मां सर जनाब शाह मोहतरम जे खिताब सां अर्ज़ु रखंदुसि। जेकॾहिं मुंहिंजो दोस्त मूंसां ज़रली ॻाल्हाए थो त मां उन सां का बि हुजत करे सघां थो। शम्स, वॾो को बदमाश आहीं यार मां सभिनी मामलनि खे सुठे नमूने सां हल करणु ॼाणा थो। ऐं हा, मूं बेजार ख़ान खे बि चयो आहे त हू फिरोज़ ख़ान जे ॻोठ जे माण्हुनि खे तंग न करे। हा, थैंक्स, तूं बहितर सम्झी सघीं थो। इहे सभु कारवायूं करे तो मूं ते तमामु वॾो एहसान कयो आहे। ऐं कोशिशि कजांइ त सरदार ख़ान बहादुर फिरोज़ ख़ान कुझु महीननि लाइ हिन ॻोठ में नज़र ई न अचे। पर तो कहिड़े एहसान जी ॻाल्हि कई? ज़रली मुंहिंजा यार, तोखे शायदि यकीन न अचे, मां सरदार ख़ान बहादुर फिरोज़ ख़ान जे घर में आहियां। ऐं हाणे मुंहिंजो उते अचणु वञणु रहे थो रुख़सार बेगम सां, स्वीट माय जान। सूबेदार बाबा साईं के मसइले तहत कराची वियो आहे। उते वञी करे मिनिस्टर सां मिलां थो ऐं IG ते प्रेशर विझी मसइले खे हल कराईंदो। तोखे त ख़बर आहे, बाबा चलो हिते फ़ोन बि करे वठे हा, पर फ़ोन करण ऐं उते हली वञणु तमामु फ़र्क़ु आहे। मां त हैरान आहियां, ख़ान बहादुर हेॾो सरदार थी करे हिकु SP जी बदिली न कराए सघियो आहे। तुंहिंजे सुवाल में वज़न आहे, पर इहा हैरानगी जी ॻाल्हि न आहे। थी सघे थो SP ज़रली वॾी पहुच वारो माण्हू हुजे, इन्ही जे करे अञा ताईं मामला अटकियल आहे। मां तव्हां ते हथ खणण जे लाइ माफ़ी थो वठां। तोखे त ख़बर आहे त SP साहब मूंखे पाण मजबूर कयो। यादि रखिजे सूबेदार, इहे जेके SP मूंखे धक्का आया आहिनि न, वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।